दुनिया में हिन वक़्त पखियुनि जूं तक़रीबन 10,000 नस्लूं लधियूं वयूं आहिनि, जिन मां कुझु एतिरा त ख़ूबसूरत पखी आहिनि जिन खे ॾिसी दिलि मां सुभान अल्लाह निकिरे थी। अस्सलाम वालेकुम, मां आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो, हिन वीडियो में तव्हांखे दुनिया जा 10 ख़ूबसूरत तरीन पखी ॾेखारींदासीं जेके पंहिंजी ख़ूबसूरती में पूरी दुनिया में मशहूरु आहिनि। वीडियो शुरू करण खां पहिरियां चैनल खे सब्सक्राइब कंदा। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। फ्लेमिंगो पखी, ड्रिगो कद, वॾी ॻिची ऐं ख़ूबसूरत गुलाबी रंग हिन पखी खे यूनिक बणाए थो, जंहिं सबबु ख़ूबसूरत पखियुनि जी लिस्ट में शामिल थियो आहे। हीउ पखी दुनिया जे तक़रीबन हर खंड में मिले थो। हिन वीडियो में असां फ्लेमिंगो खे ख़ूबसूरत पखियुनि में 10हों नंबर ॾिनो आहे। फ्राइगेट बर्ड, हिन पखी खे ॻाढ़े रंग जी लटकियल थेली मुनफ़रद बणाए थी। पंहिंजी मादी खे रिझाइण लाइ जिस्म मां हिकु वॾी फूकणी फूके थो। मुनफ़रद ऐं यूनिक हुजण करे फ्राइगेट खे बि ख़ूबसूरत सम्झियो वञे थो, जंहिं सबबु हिन खे असां ख़ूबसूरती में 9हों नंबर ॾिनो आहे। दोस्तो, तव्हां मुख़्तलिफ़ कबूतर ॾिठा हूंदा, पर इंडिया जे निकोबर ॿेट में रहंदड़ ही निकोबर पीजन पहिरें चकर ॾिठो हूंदो। पंहिंजी नायाब रंगत खूबसूरत रोशनियुनि जे करे ही कबूतर दुनिया जे 10 ख़ूबसूरत पखियुनि में जॻह ठाहे थो। ख़ूबसूरत पखियुनि जी ॻाल्हि थिए, तोतनि खे शामिल न कयो वञे, इहा हिन बिरादरी सां नाइंसाफ़ी आहे। ऑस्ट्रेलिया जे हिन तोते खे रेनबो लॉरीकीट चयो वञे थो। इंडलठी रंग हुजण जे करे ही पखी पंहिंजी ख़ूबसूरती दुनिया वारनि खे मनाए चुको आहे। रेनबो लॉरीकीट खे असां हिन वीडियो में ख़ूबसूरती में 7हों नंबर ॾिनो आहे। अमेरिका जो समुंडी पखी पुफिन, जंहिंखे समुंडी तोतो बि चयो वञे थो। पुफिन कारे ऐं अछे रंग जो थिए थो। हीउ पखी पंहिंजी मासूमियत जे करे पूरी दुनिया में मशहूरु आहे। हिन वीडियो में असां ख़ूबसूरती में पुफिन खे 6हों नंबर ॾिनो आहे। हीउ पखी पंहिंजो घणो वक़्तु समुंडनि में गुज़ारींदा आहिनि। दी ग्रेटर बर्ड ऑफ पैराडाइज़, इंडोनेशिया जे हिन पखी खे जंती पखी सॾियो वञे थो। हिन पखी जी ख़ूबसूरती पंहिंजो मट पाण आहे। हिन पखी जो पुछ ईअं आहे ॼण कंहिं छोकिरी जा सिल्की वार। हिन पखी खे बि दुनिया जे 10 ख़ूबसूरत पखियुनि में शामिल कयो वियो आहे। असांजी वीडियो में हिन खे 5हों नंबर मिलियो आहे। उॾरी बि नथा सघनि, रहनि बि बर्फ़ानी समुंडनि में था, पंहिंजी अधु ज़िंदगी पाणी में गुज़ारनि था। दोस्तो, ही पेंगुइन पखी कुदरत जो शाहकार आहिनि। पेंगुइन खे बि दुनिया जे ख़ूबसूरत पखियुनि मां हिकु सम्झियो वञे थो। हिन पखी जा बच्चा तमामु क्यूट थियनि था। शायदि इहा ई वजह आहे हिन पखी ख़ूबसूरत पखियुनि में नालो दाख़िल करायो आहे। दोस्तो, हिन पखी जो नालो आहे कील बिल्ड टूकान। पखियुनि जी चुंभ अक्सर हिकु ई रंग जी थींदी आहे, पर हिन पखी जी चुंभ में असांखे 3-4 रंग मिलंदा। पंहिंजी मुनफ़रद बनावट जे करे ही पखी दुनिया जे ख़ूबसूरत पखियुनि में शामिल थिए थो। इंडिया जो क़ौमी पखी आहे। सिंध में थर जी सूंह आहे। ख़ूबसूरती में पंहिंजो मट पाण आहे। दोस्तो, इहो मोर पखी आहे। मोर पखी जी ख़ूबसूरती पूरी दुनिया में मशहूरु आहे। तॾहिं त कंहिंजी तारीफ़ करण वक़्तु बि मोर जो मिसाल ॾियनि था, जीअं मुंहिंजो यार सुहिणो मोर आहे। हिन पखी जी मादी खे डेल चयो वञे थो। मोर जॾहिं रोमांटिक मूड में हुजे थो, परनि सां हिकु वॾो छट ठाहे थो, जंहिंजो नज़ारो ॾिसण वटां हूंदो आहे। इन्ही मंदर जे करे मोर पखी पूरी दुनिया में ख़ूबसूरती में मशहूरु आहे, जंहिं सबबु हिन वीडियो में बि मोर खे 2हों नंबर मिलियो आहे। चाइना जो गोल्डन फीज़ंट, जंहिंखे जंगली कुकड़ बि चयो वञे थो। दोस्तो, रिसर्च में असांखे मुख़्तलिफ़ जायुनि ते ख़ूबसूरती में पहिरें नंबर ते मिलियो। यकीनन गोल्डन फीज़ंट ख़ूबसूरती में बि पंहिंजो मट पाण आहे। हीउ पखी घणो वक़्तु जंगलनि जी ज़मीन ते गुज़ारनि था। तमामु ख़ूबसूरत हुजण जे करे हिन पखी खे बि माण्हू शौक़ सां घरनि में पालनि था। गोल्डन फीज़ंट जी मादी एतिरी रंगीन न हूंदी आहे, मतिलबु हिते ख़ूबसूरती में नर मादी खां खटी वियो। गोल्डन फीज़ंट जी मन मोहींदड़ ख़ूबसूरती जे करे हिन वीडियो में बि पहिरियों नंबर मिलियो आहे। अॼु जी वीडियो तव्हांखे कीअं लॻी ऐं तव्हांखे सभ खां वधीक ख़ूबसूरत पखी कहिड़ो लॻो, कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाईंदा। असां अक्सर पखियुनि ते वीडियो ठाहींदा आहियूं, जीअं असांखे हिन मख़लूक जो अहसासु ऐं क़दुरु थिए। सिंधी इंफो तां मालूमाती वीडियोज़ जो सिलसिलो जारी रहंदो। चैनल खे सब्सक्राइब कंदा, घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कंदा। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।